नाज़रीन, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) जे चेयरमैन नजम सेठी क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जी कप्तानी बाबत अहम बयान ॾेई छॾियो आहे। क़ौमी टीम जे अॻूणे सिलेक्टर्स बाबर आज़म खे हटाइण जो चयो हो। सोशल मीडिया ते हिकु इंटरव्यू दौरान हुन चयो त मां कंहिं जो नालो वठण खां सवाइ कुझु ॻाल्हियूं ॿुधाइण चाहियां थो। जॾहिं त मां चेयरमैन तौरु PCB आयो त असां हिकु कमेटी ठाही। उन दौरान न्यूज़ीलैंड खिलाफ़ क़ौमी टीम जी सीरीज़ जारी आहे। नजम सेठी चयो त इन वक़्त जे सिलेक्टर मुक़ररी लाइ अॻु चयो हो त टीम में कुझु तब्दीलियूं करणियूं पवंदियूं, जंहिंमें बाबर आज़म खे बि शामिल करणो पवंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।